बाल गुरु उदयचंद। उदयचंद के गुरु मंत्र गुरु दीक्षा मिलण खां पोइ लाल साईं पाण ई गुरु बणिजी विया। दरिया शाह जे किनारे ते रोज़ अची शाम जो वेहंदा हुआ ऐं सभई माण्हू हुननि वटि ईंदा हुआ, उन्हनि जो उपदेश ॿुधंदा हुआ, उन्हनि खां दीक्षा वठंदा हुआ। घणेई उन्हनि जा शिष्य ठही विया। त हिकिड़े ॾींहुं लाल साईं चयो कि मां तीर्थ यात्रा ते वञणु थो चाहियां ऐं कुझु ॾींहं एकांत में गुज़ारणु थो चाहियां। त घणनि ई शिष्यनि चयो असांखे बि वठी हलो। त लाल साईं चयो हिकिड़ो मंडप ठाहियो, मां उते तव्हांखे उपदेश ॾींदुसि। त जल्दी हिकु मंडप ठाहियो वियो। उते हिकिड़ो सुठो सिंहासन रखियो वियो। लाल साईं उते वेही ऐं सभिनी खे उपदेश ॾियणु लॻा। उपदेश में सभई एतिरा मस्तु थी विया कि हुनखे ख़बर ई न पई त लाल साईं विया त विया केॾां। जॾहिं सुबुह थी वियो, राति सॼी गुज़री वई ऐं सुबुह जो सभिनी ॾिठो त लाल साईं पाणीअ ते मथां हलंदा था अचनि जीअं कि ज़मीन ते कोई हलंदो हुजे। त सभिनी नमस्कार कयो, सभिनी प्रणाम कयो। पोइ संत पगर लाल साईं खे चयो त तव्हां सभिनी खे उपदेश ॾियो ऐं दीक्षा ॾियो। त लाल साईं सम्झायो। लाल साईं चयो जल ऐं जोत जी शेवा कयो, मुंहिंजो नालो पंहिंजे मन में सदाईं यादि रखो। सुबुह जो उथंदे ई जल जो दर्शन कयो, पंहिंजे हथनि जी रेखाउनि खे चुमो। उन्हीअ खां पोइ धरती माता खां माफ़ी घुरी पेर ज़मीन ते रखो ऐं जोत जो दर्शन कयो। पोइ ॾंद साफ़ कयो, सनानु कयो, सॼे अंगनि ते जल जो छंडो विझो, शरीर खे शुद्ध कयो ऐं मन में इहा भावना रखो त मां हर हंधि मौजूदु आहियां। पालथी मारे वेही जोत जो ध्यानु कयो ऐं इहो सोचो कि मां उन्हीअ में विद्यमान आहियां। इन्हीअ नमूने सुबुह शाम प्रभुअ जो ध्यानु कयो। ज्ञान योग खां ध्यानु योग वॾो आहे ऐं सभिनी जो ध्यानु योग सां ई उद्धार थियो आहे। मूंखे ॾियण वारी आहुति, मूंखे ॾियण वारी आहुति विधीअ सां जल में प्रवाह कयो। उन्हीअ खां पोइ भोजन करे कमकार में लॻो। विश्वासघात न कयो, कूड़ ऐं पाप न कयो, कूड़ ऐं पाप सां धन न कमायो। जे इन्हीअ रस्ते ते हलंदो त मां तव्हांखे ख़ुशहाल बणाईंदुसि। मां संत पुगर खे उपदेश ॾिनो आहे, जे तव्हांखे कुझु बि पुछिणो हुजे त तव्हां संत पुगर खां वधीक जानकारी हासिल करे सघो था। हिकु सॼण पुछो त आहुति कीअं ॾिजे। लाल साईं फरमायो आहुतीअ में जल, खीर, ॾही, खंडु वग़ैरह मर्ज़ीअ मुताबिक़ मिलायो। उन में काई बि ख़ुशबू वारी शइ, फोटो टिकी मिलाए सघो था। कंहिं तलाव, नदी या ढंढ में आहुति प्रवाह कयो। 3 या 5 पलव पाए, मतिलब त पूरी श्रद्धा सां वेनती कयो त तव्हांजी मुराद जेका बि हूंदी उहा पूरी थींदी। मौजूद माण्हुनि मां संत पगर चयो कि असांखे छॾे न वञो, जीअं तव्हां चवंदा तीअं ई असां कंदासीं। त लाल साईं चयो जे तव्हां पूरो ध्यानु लॻाए आराधना कंदा त तव्हां मूंखे पंहिंजे साम्हूं मौजूदु सम्झंदा। जीअं कल्ह राति
मां तव्हांजे साम्हूं कोन हुयुसि, मां हलियो वियुसि, पर तव्हांखे लॻो त मां उते ई आहियां। त इन्हीअ नमूने, इन्हीअ श्रद्धा सां, इन्हीअ भावना सां जे तव्हां आराधना भक्ति कंदा त मूंखे तव्हां पंहिंजे साम्हूं मौजूदु सम्झंदा ऐं मां तव्हांखे उते ई नज़र ईंदुसि। जेको बि मूंखे यादि करे जल ऐं जोत जी शेवा करे आहुति ॾींदो, उन्हीअ जा कार्ज मां पूरा कंदुसि। केतिरा ई ॾींहं उहो मंडप उते बणियो रहियो ऐं परियां परियां माण्हू लाल साईं खे ॿुधणु, हुननि जो उपदेश ॿुधणु ईंदा रहिया। हिकिड़े ॾींहुं सुमित्र ब्राह्मण उते आयो। हुन दरिया में हिकु तरंदड़ पेती ॾिठी। उहा पेती खणी आणे लाल साईंअ खे ॾिनई। सुमित्र ब्राह्मण चयो, मुंहिंजी मुअल गांइ ज़बरदस्ती चंडाल खणी पिया वञनि। उहा गांइ मूंखे ॾाढी प्यारी आहे। मां उन्हीअ जे लाइ हिकु समाधि ठाहिणु थो चाहियां। दया करे उहा गांइ मूंखे वापसि ॾियारायो। लाल साईं सुमित्र ब्राह्मण सां गॾु विया ऐं परियां ई गांइ खे ॾिसी कपिला कपिला करे लाल साईं सॾु कयो त उहा गांइ ज़िंदा थी भॼंदी भॼंदी लाल साईं वटि अची वई। गांइ अची लाल साईं जा पेर चुमिया। लाल साईं सुमित्र ब्राह्मण खे चयो, तव्हां इहा पंहिंजी पेती खणी वञो। त सुमित्र ब्राह्मण चयो, इहा पेती मुंहिंजी न आहे, इहा दरिया मां मिली ऐं मां सोचियो इहा तव्हांजी आहे। तंहिं ते लाल साईं चयो, इहा ई मां ई रखी आहे ऐं इहा तव्हां खणी वञो। त पेतीअ में खोले सुमित्र ब्राह्मण ॾिठो त हुन में हीरा जवाहरात हुया। सुमित्र ब्राह्मण पेती वठण खां इनकार कयो त लाल साईं चयो, इहा गुरु दक्षिणा सम्झी मुंहिंजी वेनती आहे तव्हांखे, तव्हां इहा पेती स्वीकार कयो। लाल साईं सुमित्र ब्राह्मण खे मञायो ऐं उहा पेती सुमित्र ब्राह्मण जे घर कंहिंजे हथां मोकिले ॾिनी। उते ई उहे चंडाल भॼंदा आया लाल साईं वटि, अची पेरनि ते किरिया कि चयो, लाल साईं असांखे माफ़ु कयो। त लाल साईं फरमायो, तव्हांजो कमु मुअल जानवरनि खे विकिणण जो आहे। तव्हां पंहिंजो कमु कयो, पर कंहिंखां ज़बरदस्ती मुअल जानवर न खसियो। हिकु चंडाल चयो, असांजा के साथी मरी विया आहिनि। त लाल साईं चयो, उन्हनि जा लाश हिते खणी अचो ऐं दरिया मां उन्हनि खे छंडो विझो। त उहे मुअल पंहिंजनि साथियुनि जा लाश खणी आया। उते जीअं लाल साईं चयो कि दरिया जो छंडो विझो, जीअं ई उन्हनि ते दरिया मां छंडो विधो त उहे सुजाॻ थी ऐं उथी खड़ा थिया। सभई लाल साईं खे पेरे पई आशीर्वाद वठी ऐं उतां हलिया विया। लाल साईं जा भक्तनि सां कुझु वाक़िया। लाल साईं जा घणेई भगत हुया। उन्हनि में ख़ासि भगत हुयो संत पुगर ऐं ॿियो हो सुंदरदास। हिकु भेरे सुंदरदास खे लाल साईं चयो, वञे संत पुगर खे सॾु करे अचु। त सुंदरदास संत पुगर जे घर वियो। संत पुगर जी पत्नी निर्मला बाईअ खे चयईं त लाल साईं संत पुगर खे यादि पिया कनि। त निर्मला बाईअ चयो कि संत पुगर खे त लाल साईं सुबुह जो रोहिड़ीअ मोकिलियो आहे, वञी हुननि खे यादि ॾियाराए, हुननि खां शायदि विसरी वियो हूंदो। त सुंदरदास ॿाहिरि निकितो, पर सोच में पइजी वियो त इहो थी नथो सघे त लाल साईं खां विसरी वियो हुजे, शायदि निर्मला बाई कुझु ग़लति ॿुधाए रही आहे। हू जॻह जॻह संत पुगर खे ॻोल्हींदो रहियो, पर ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो। उते संत पुगर किथे बि हिनखे कोई नज़र न आयो।
त वञी वापसि संत पुगर जे घर वियो त निर्मला बाईअ ॾिसंदे ई चयो कि तव्हांखे शायदि मुंहिंजी ॻाल्हि ते विश्वास नथो अचे त संत पुगर रोहिड़ीअ विया हुया ऐं उतां वापसि अची विया ऐं वापसि अचण खां पोइ वरी लाल साईं वटि विया आहिनि। तूं उते वञी ॾिस। सुंदरदास हैरान थी चयो, माता रोहिड़ी त एॾो परे आहे त उतां सुबुह जो वञी कोई त एतिरो जल्दी वापसि अची नथो सघे। निर्मला चयो, लॻे थो लाल साईं तुंहिंजे विश्वास जी परीक्षा वठी रहिया आहिनि। लाल साईं त हिकु इशारे सां कंहिंखे बि किथे बि मोकिले वठी ऐं वापसि घुराए सघनि था। तूं वञी उते ॾिस। सुंदरदास सोचे पियो, निर्मला बाई कहिड़ियूं अजीब ॻाल्हियूं करे रही आहे। इहो सोचींदे सोचींदे मंडप जे भरिसां पहुतो त हिन खे संत पुगर जो आवाज़ु ॿुधण में आयो। संत पुगर लाल साईंअ खे चई रहियो हो, तव्हां कंहिंखे बि केॾांहुं बि मोकिले वापसि घुराए सघो था। तव्हां ई मूंखे रोहिड़ीअ मोकिलियो ऐं उतां वापसि घुरायो। रोहिड़ीअ में मंदरु तव्हां पाण ई ठाहियो आहे, पाण ई ठाराहियो आहे ऐं मूंखे ओॾे ॾेखारण जे लाइ मोकिलियो। तव्हां पंहिंजो असली रूप मूंखे ॾेखारियो। लाल साईंअ चयो, संत मां तोखे कहिड़ो रूप ॾेखारियां। जीअं जल ऐं जोत जो को रूप न आहे, जल खे जंहिं थांव में विझूं त उन जो रूप ओड़ो थी थो वञे ऐं जोत जी वट जहिड़ी ठाहियूं था ओड़ो उन जो रूप ठही थो वञे। त मुंहिंजो कोई रूप न आहे। जंहिं रूप में तव्हां मूंखे ॾिसणु चाहींदा उन रूप में तव्हां मूंखे ॾिसी सघंदा। सुंदर अॻिते वधंदो रहियो। जॾहिं मंडप में पहुतो त हुनखे कुझु बि नज़र कोन आयो। सुंदर लाल साईंअ खे चयो हथ जोड़े कि इन्हीअ में मुंहिंजो ॾोह न आहे, मुंहिंजो विश्वास कचो आहे। तव्हां मूं ते महिर कयो त मुंहिंजो मनु हमेशह तव्हांजे चरणनि सां जुड़ियल रहे। लाल साईं हुनखे दर्शन ॾेई निहाल कयो। जॾहिं लाल साईं सुमित्र ब्राह्मण वटि पढ़ंदा हुया त उन्हनि सां गॾु धनो बि पढ़ंदो हो। धनो लाल खे ॾाढो प्यारु कंदो हो ऐं हू लाल खे कृष्ण ऐं पाण खे सुदामो सम्झंदो हो। ग़रीब हो, कोहिर विकिणंदो हो। जॾहिं बि कोहिर ठाहे रखंदो हो त लाल खे यादि कंदो हो ऐं लाल हुन जे साम्हूं प्रकट थी वेंदा हुया। हिकु भेरे लाल साईंअ धने खां पुछो कि जॾहिं तोखे ख़बर आहे त मां तोसां गॾु हमेशह आहियां, पोइ तूं मूंखे छो यादि कंदो आहीं? त धने जेको जवाबु ॾिनो उहो ॿुधी लाल हुनखे पंहिंजे सीने सां लॻायो। धने चयो, जॾहिं तव्हांजा साकार रूप जा पेर मुंहिंजे घर में पवंदा आहिनि त अलॻि क़िस्म जो घर में प्रकाश थी वेंदो आहे। हिकिड़े ॾींहुं धनो रोज़ वांगुरु कोहिर ठाहे लाल साईं खे यादि कयो त लाल साईं प्रकट थिया। धने सां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे लाल साईं सॼा कोहिर खाई ख़तमु करे छॾिया। त ख़तमु करण खां पोइ लाल साईं चयो कि मां त सभई कोहिर खाई वरिता, त तूं हाणे छा विकिणंदे? त धने चयो, तव्हांखे त ख़बर ई आहे, तव्हां अंतर्यामी आहियो कि मां छा कंदुसि। इहो चई उथी हलियो वियो ऐं जेतिरा बि पैसा हिन पंहिंजी कमाईअ मां बचाया हुया उहे लाल जे अॻियां आणे रखियईं ऐं चयईं त हीअ सभु तव्हां क़बूलु कयो ऐं लंगर जे लाइ इस्तेमालु कयो। उन खां पोइ धनो मंडप जी मंदर जी शेवा कंदो रहियो ऐं कॾहिं बि हुनजो को वार विंगो कोन थियो।